वज़ीर आज़म शहबाज शरीफ एक भेरो वरी मुखालिफ धुर के मिसा के मैशियत गॾिजी वेही मामला हल करण जी आछ करे छॾी। संदसि चवंदे त पीटीआई बानी खे जेल में ॾुखायूं आहिनि त अची वेहे मामला तय करे अचो त गॾिजी वेही मुल्की तरक़ी जी ॻाल्हियूं कयो। उन खां सवाइ को ॿियो रस्तो नाहे। पंहिंजी पहिरीं तक़रीर में मिसा के मैशियत जी ॻाल्हि कई पर संदसि ॻाल्हि खे संजीदगी सां न वरितो वियो। हाणे बि मुखालिफ धुर खे ॻाल्हियुनि जी दावत ॾिए थो। अंडर ट्रायल कैदी ऐं सज़ा ॿुधायल कैदियुनि जे हक़नि में फ़र्क़ु हूंदो आहे। ख्वाजा आसिफ राणा सनाउल्ला ऐं हू अंडर ट्रायल हुया पर खेनि ज़मीन ते सुम्हारियो वियो। दवाऊं बंदि कई वयूं। हू नथा चाहिनि त जेका ज़्याती साणनि थी इएं ॿियनि सां थिए। तहरीक इंसाफ ॻाल्हियुनि जी आछ पीटीआई बानी जी आज़ादी सां मशरूत करे छॾी। मुखालिफ धुर जी अॻवान उमर अयूब जो चवणु आहे त ॻाल्हियूं तॾहिं थींदियूं जॾहिं पीटीआई बानी ॿाहिरि ईंदो। मफ़ाहिमत तॾहिं थींदी जॾहिं यास्मीन राशिद महमूद रशीद ऐं ॿियनि सां ज़्यादती जो अहसासु कयो वेंदो। हू फॉर्म 47 जे वज़ीर आज़म खे चवणु चाहे थो त ही हाउस उन वक़्तु ई हली सघंदो जॾहिं संदन एतिराम थींदो। जेयूआई सरबराह मौलाना फज़लुर रहमान जो आहे त हुकूमत अवाम दोस्त बजट सम्झे थी पर मुल्क जी तबाही थी वई आहे। अक़लियत हुकूमत करे पई पीपी हुकूमत जो हिसो नाहे। बजट में सभ खां वधीक ध्यानु टैक्स लॻाइण ते ॾिनो वियो। अवाम टैक्स न ॾींदो छो त अवाम जो हुकूमत एतमाद नाहे। अवाम खे ख़बर आहे त संदन पैसा IMF खे ॾिना वेंदा। हुकूमत मुखालिफ धुर पीपल्स पार्टी में मामला तय थी विया। क़ौमी असेंबली जी स्टेजिंग कमेटियुनि जे चेयरमैन जी चूंड शुरू। पीपीए जो सैयद नवीद कमर नाणे ऐं रेवेन्यू कमेटी जो इतफाक़ राय सां चेयरमैन चूंडिजी वियो। नफीसा शाह नवीद कमर जो नालो तजवीज़ कयो। बिलाल अज़हर कियानी हिमायत कई। एजाज़ हुसैन जखरानी मवासिलात बाबति स्टेजिंग कमेटी जो चेयरमैन चूंडिजी वियो। अब्दुल कादिर पटेल सामूंडी मामलनि बाबति कमेटी जो इतफाक़ राय सां चेयरमैन थी वियो। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त इहो ॿुधाईंदे ख़ुशी थी रही आहे त सखर बैराज वटि कूफर डैम जो कमु मुकमल थी वियो आहे। गेट नंबर 47 लॻाइण लाइ कूफर डैम ज़रूरी हुई। सखर बैराज मां निकिरंदड़ कैनालनि में पाणी छोड़ कयो वियो आहे। चीनी कंपनी दरवाज़ो ठाहिण जो कमु करे रही आहे। 20 जुलाई ताईं नओं दरवाज़ो मिली वेंदो। तनक़ीद कंदड़नि खे सखर बैराज बाबति का बि ॼाण नाहे। सखर बैराज जे 47 दरवाज़े ते आरज़ी बंद ॿधण जो कमु मुकमल। पाणी जी लेवल वधाइण लाइ ऑपरेशन शुरू। दरवाज़नि खे नुक़सान पहुचण सबबि सखर बैराज में पाणीअ जी लेवल घटाए 192 फुट कई वई हुई जंहिंखे 24 कलाकनि दौरान 195 फुटनि ताईं पहुचायो वेंदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन नंजाद नीगरी प्रिया कुमारी जी ज़िंदा हुजण जी तस्दीक़ करे छॾी। संदसि चवणु आहे त प्रिया कुमारी पंजाब जे चोलिस्तान में हिकु लाॾाऊ ख़ानदान वटि मौजूदु आहे। जांच कमेटी नीगरीअ जे ज़िंदा हुजण जी तस्दीक़ कई आहे। सहाफ़ी जान मोहम्मद महर वारे केस में बि कुझु ॾींहनि में ख़ुशख़बरी ॾिनी वेंदी। सहाफ़ी नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ़्तार थी विया। पुलिस पंहिंजो कमु करे छॾियो आहे। सिंध सरकार तरफ़ां 1 जुलाई खां शागिर्दनि शागिर्दियाणियुनि जी मंशियात टेस्ट कराइण जो फ़ैसिलो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमन जो चवणु आहे त जेकॾहिं कंहिं शागिर्द जी टेस्ट पॉज़िटिव आई त संदसि नालो राज़ में रखियो वेंदो पर वालिदैन खे आगाह कयो वेंदो। मंशियात ख़िलाफ़ सभिनी खे किरदारु अदा करणु घुरिजे। अदालती स्टे ऑर्डर सबबि सरकारी कार वहिंवार मुतासिर थी वियो आहे। नौजवाननि खे रोज़गार ॾियण लाइ अदालत नौकरियुनि ते लॻायल स्टे ऑर्डर वापसि वठे। फेसगंज वेझो गैस सिलेंडर फाटण सबबि कार खे बाहि 3 ॼणा सड़ी फोत। फोतुनि में औरत ऐं ॿारो बि शामिल। मढ़ अस्पताल मुंतक़िल। न्यूज़ सईदाबाद वेझो क़त्ल थियल नौजवान जे वारसनि जो क़ौमी शाहराह ते धरणो रोड ब्लॉक। संदन चवणु आहे त संदन नौजवान माजिद शाह जे क़त्ल में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। गढ़ी यासीन वेझो 1 महीनो अॻु अगवा थियल मुगवी काशिफ धारे जो बाज़ियाब। पुलिस पारां मुक़ाबले में मुगवीअ खे बाज़ियाब कराइण जी दावा। SSP शिकारपुर इरफान समूह मुगवी खे वारसनि हवाले करे छॾियो।
कराची के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ हवाऊं घुलण खां पोइ गर्मी जो ज़ोर टुटी वियो। गदाब, नाज़माबाद, सरदानी टाउन AB एरिया भरपासे वारनि इलाइक़नि में मिटीअ जो तूफ़ान ऐं बूंदाबांदी सबबि मौसम खुशगवार बणिजी वई। T20 वर्ल्ड कप के पहिरें सेमीफाइनल में ॾखण अफ्रीका अफगानिस्तान आमू साम्हूं ॿिन्ही टीमुनि मां खटंदड़ टीम पहिरियों भेरो मेगा इवेंट में फाइनल खेॾंदी।